मौलाना जो कमु आहे चंदो कनि, मस्जिदूं मदरसा ठाहिनि ऐं अल्लाह अल्लाह कनि। पर हिकु मौलाना आहे जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾुखायल उम्मत जो दर्द पंहिंजे दिलि में महसूस थो करे ऐं ज़रूरतमंदनि में इमदाद विराइण ते पवे त कोविड-19 में जॾहिं हर तरफ़ लॉकडाउन जो राज हो, कारोबार ऐं मुआशी सरगर्मियुनि ते ताला लॻल हुआ, 26 लख फैमिलीज़ जे राशन ऐं रोक रक़म जे ज़रिए मदद कयई। कोविड-19 में ई थेलीसीमिया जे मरीज़नि जे लाइ रत जमा करण जो ऐलान कंदो आहे त ॾिसंदे ई ॾिसंदे 60,000 ब्लड बैग्स अतियो कराए छॾींदो आहे। ही मौलाना साहिब आईटी जी दुनिया में बि पोइते नाहे। एप्लीकेशन्स, सॉफ्टवेयर्स ऐं प्रोग्रामिंग में बि ही कंहिंखां घटि नाहे, बल्कि घणनि खां अॻिते आहे। पाकिस्तान जी सभ खां वॾी इस्लामिक वेबसाइट ऐं 40 खां वधीक एप्लीकेशन्स ठाराए चुको आहे। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या सोशल मीडिया, हिन जी ऑर्गेनाइजेशन हज़ारें किताब, टीवी चैनल्स ऐं सोशल मीडिया ते 5 करोड़नि फॉलोवर्स सां सभ खां अॻिते नज़र अचे पियो। गर्मीअ जो पारो चढ़ियो त हर तरफ़ खां आवाज़ आयो, ग्रीन इज़ अ गेम चेंजर। त मौलाना बि नारो लॻायो, ॿूटो लॻाइणो आहे, वण बणाइणो आहे। ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे दुनिया जी सभ खां वॾी म्युनिसिपैलिटी KMC, पाकिस्तान नेवी ऐं पाक फ़ौज सां मिली करे पाकिस्तान में कमो बेश 23,50,000 खां वधीक ॿूटा लॻाराए छॾिया। हाणे पोएं साल पाकिस्तानी तारीख़ जो बदतरीन ॿोॾ आई। लखे इंसान इन खां मुतासिर थिया। घर, कारोबार, ज़रात, घणो कुझु इन सां तबाह थी विया। हिन मौलाना ॿोॾ मुतासिरनि में टेंट, राशन ऐं कैश रक़म सां ॿोॾ मुतासिरनि जे घरनि में ॿीहर अॾावत ज़मीनुनि जी आबादीअ जे लाइ ॿिजनि ऐं भाण जी फ़राहमीअ खे शफ़ाफ़ तरीक़े सां यकीनी बणायो। ही मौलाना साहब तुर्किया ऐं शाम में ईंदड़ ख़तरनाक ज़लज़ले में बि पंहिंजनि वर्करनि जे ज़रिए इमदादी कमु कराईंदो नज़र आयो। मौलाना साहब पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि सालाना 700 खां वधीक मस्जिदूं, सवे मदरसा, नाज़रा ऐं हिफ़्ज़ जे लाइ दारुल उलूम, आलिम कोर्स जी तालीम जे लाइ ठाहे रहियो आहे, मुफ़्ती बणाए रहियो आहे ऐं लखें तालिब इल्म दीन जो फैज़ वठी रहिया आहिनि। ख़ैर, कंहिंजो हिन मौलाना सां केतिरो ई इख़्तिलाफ़ छो न हुजे, पर ही उहे कम करे रहियो आहे जंहिंजी तारीफ़ संदसि तनक़ीद करण वारनि खे बि करणी पवंदी। ही मौलाना दुनिया अहल सुन्नत जे सभ खां वॾी तहरीक दावत इस्लामी जो बानी आहे। दावत इस्लामीअ पूरी दुनिया में इस्लाम जे झंडे खे लहरायो। अल्लाह पाक पाकिस्तान जे हिन सरमाए जी हिफ़ाज़त फ़रमाए। आमीन।